अज 11 मुहर्रम 11 मुहर्रम साईं मोहम्मद सजन पढ़ियो साईं बाबा जे घर में महबूब मिठड़े जी लखु सलवात थिया मोहम्मद आले मोहम्मद ते सलात पढ़ी तसे इमाम हुसैन जो साईं वारा न्याज कयो वा अॼु को साबिर हुसैन साईं जो मोहम्मद सजन साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमाए आमीन। ओ मौला तोखे वास्तो वा इमाम हुसैन जो वास्तो थिए अली अकबर घोट कासिम अली असगर जो वास्तो थिए ओ मौला साईं वारनि खे मोहम्मद सजन साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे अमड़े न्याणनि खे सिहत ॾे वॾी हयाती ॾे ऐं सिवाय ग़मे हुसैन जे ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह निजात अता फरमा आमीन। अल्लाह तोखे वास्तो वा उन घड़ीअ जो जॾहिं मज़लूम सभु 3 ॾींहंनि जा प्यासा क़तल थी विया मुंहिंजो हुसैन मौला उहो बि मौला क़तल थी वियो शहीद थी वियो। जॾहिं मज़लूम सभु शहीद थी विया त यज़ीदियन जेको 7 खां वठी फ़ुरात ते पहरो हयो उहो पहरो हटियो कंहिं तरीक़े सां खेमनि ॾे पाणी आयो अम्मा जनाबे मासूम बीबी सकीना खे जो मिलियो त पाणी खणी अली असगर जी क़बर जे तरफ़ डुकण लॻी अम्मा सैयदा ज़ैनब पुछो सकीना काॾे थी वञे चवण लॻी फुफी तो ई त सेखारियो हो त जॾहिं काई शइ विरायो त पहिरियों नंढे खे ॾियो वञा थी असगर ॾे पाणी खणी रब उन मासूम अम्मा बीबी सकीना जो ऐं मासूम अली असगर मौला जो वास्तो थिए ओ मौला सॼी काइनात में जन भी मोमिनन न्याज़ कया सबीलूं कयूं मजलिसूं कयूं न्याज़ कयूं नज़रे अल्लाह न्याज़ हुसैन सभिनी जो ख़ैर न्याज़ पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा ओ मौला अम्मा ज़ैनब जी चादर जो वास्तो थिए अॼु जेके बि न दुआ में वेठा आहियूं असां सभिनी खे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं खयूं वेठा आहियूं रब उहे पूरियूं फरमा मौला मुंहिंजे मौला हुसैन जो फरमान आ तब शख्स कॾहिं न विसरंदो हिकिड़ो उहो जेको ॾुखे वक़्त में साथ ॾे ऐं ॿियो उहो जेको ॾुखे वक़्त में साथ छॾे वञे रब हुसैन मौला जे इन पाक फरमान जो वास्तो थिए अॼु असां सभिनी खे मौला इहो इनाम ॾे त असां जेसि ताईं ज़िंदगीअ में जीअरा हुजूं मोहम्मद आले मोहम्मद ते सलवातूं पढ़ंदा रहूं अली अली कंदा रहूं हुसैन हुसैन कंदा रहूं न्याज़ सबीलूं कंदा रहूं मौला इहा दुआ असांजी क़बूल फरमा आमीन। जेके बि पढ़िया साईं फौजी मुमताज़ अली पढ़ियो साईं खे अला बख्श पढ़ियो साईं खे जे बच्चनि खे आबाद फरमा आमीन। नवाज़ लाशारी साईं जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। मोहम्मद ज़ीशान फुल पोटरो साईं खे रोज़ी एडी ॾे जो हिनजी क़यामत ताईं नस्लूं बि न खुटाए सघनि गुलज़ार अली साईं जा मुंहिंजा ॾुख दूर कर बेड़ो तार ऐं मौला सभिनी खे जन ते गुरबतूं आहिनि उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा आमीन। काइनात में गुरबत सभ खां वॾो ॾुख ॾींदी आहे रब जन खे न नौकरी न धंधो न कारोबार रब हुसैन मौला जो वास्तो थी उन्हनि मिस्कीननि जी मदद फरमा आमीन। औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। बीमारनि खे शफ़ा अता फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि
वसल्लिमो तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे